हजरत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह तमाम मशहूर अल्लाह जो वली थी गुजरियो आ। ओ फरमाए पियो तमा रस्ते सां चा पियो हिकिड़ो नंढड़ो ॿार आ, रस्ते जे पासे में ज़ारो ज़ार रोई रहियो आ। अल्लाह जा बाना हमेशा ॾुखायनि खे रोवंदनि खे रिझाईंदा आहिनि। अल्लाह जे बानड़े ॾिठो बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह त ही ॿारड़ो आ, मासूम आ, नंढड़ो आ, अलाए हिन खे कंहिं मारियो आ, अलाए हिन खे को पेट में सूर आ, का हिन खे बीमारी आ, या थी सघे तो हिन खे उञ या बुख लगी हुजे या का ॿी तकलीफ़ हुजे। इन जे करे हज़रत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह हुन ॿारड़े खे गिराटड़ी पाए पुछनि था बाबा छो थो रोई पियो? बुख लगी थी? चैसे न। कहीं मारियो थी? न। भला का तोखे बीमारी आ, पेट में सूर वगैरह है? चैसे न। कहीं तोखे मारियो भी कोने, तोखे तकलीफ भी काने, तोखे बीमारी भी काने, पो रोइण जो मतलब छा है? बारड़ो तो चवे अज मां हिकड़े आलिम खां कुरान करीम जी आयत बुधी। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू कलाम पाक में फरमायो आ फत्तकुन नार अल्लती वकूदुहा अन्नास वल हिजारह उइद्दत लिल काफिरीन। रब्बुल आलमीन जल्ल जलालहू मनवारो फरमाए तो फत्तकुन्नार बाह खां डिजो। केड़ी बाह? उइद्दत लिल वकूदुहा अन्नास वल हिजारह, जह बाह जो बारण माण्हू थींदा ऐं पत्थर थींदा, उन बाह में माण्हू साड़िया वींदा, उन बाह में पत्थर साड़िया वींदा। अल्लाह ताला फरमाए तो उइद्दत लिल काफिरीन, उहा बाह मां अल्लाह पाक काफरन जे लाइ तैयार करे छॾी आ। उन ॿारड़े चयो बायजीद बिस्तामी खे साईं मां उहा आयत ॿुधी आ। अल्लाह ताला चवे तो बाह खां बचो जंहिं बाह में माण्हू सड़ंदा, उन बाह खां बचो जंहिं में पत्थर सड़ंदा। इन जे करे मां रोवां तो त मां बि माण्हू आहियां ज़रूर, मता मूंखे उहा बाह साड़े विझे। हजरत बायजीद बिस्तामी चुस अब्बा तू मासूम आ, तू नाबालिग आ, तू नंढड़ो आ, तो को गुनाह कोन कयो आ, चोरी तो कान कई आ, ज़िना तो कान कई आ, नमाज तो ते फर्ज काने जो तो कज़ा कई हुजे, रमजान जा रोजा तो ते फर्ज कोनन, तू नाबालिग आ, हज तुझे मथा बालिग, हज तुझे मथा लाजिम वाजिब कोने, तू नाबालिग आ। पो तू छो थो डिजी? हे त अहकाम जंहिंजे मथां वाजिब हुजन ऐं न करे सघे उहो डिजे। तू त सफ़ा पाक आ, मासूम आ, तुंहिंजे मथां को फर्ज आहे ई कोन को। तुंहिंजे रोवण जो मतलब मूंखे समझ में नथो अचे। ॿार चयो साईं तव्हां सच था चओ, वाकई मूं गुनाह कोन कयो आ, मुझे मथा वाकई फर्ज वाजिब न आहिनि, पर रोवां इन्ही जे करे थो त अल्लाह जी ज़ात बाबरकात बेनियाज़ आ। मूं पंहिंजे माउ खे ॾिठो आ, मुंहिंजी अम्मा जंहिं महल पंहिंजे चुल्ह में मानी पचाइण जे लाइ बाहि ॿारींदी आ त थुल्हियूं थुल्हियूं काठियूं, मज़बूत काठियूं
उन्हनि खे बाहि कान वठंदी आ। पोइ अम्मा नंढड़ियूं नंढड़ियूं सन्हड़ियूं सन्हड़ियूं काठियूं गॾु कंदी आ, सन्हा सन्हा कख गॾु कंदी आ, अॻ में उन्हनि खे बाहि ॾींदी आ। पोइ जंहिंमहिल सन्हड़ा कख सन्हड़ियूं काठड़ियूं बाहि में मच भरंदियूं आहिनि, उन खां पोइ उन में थुल्हियूं काठियूं रखबियूं आहिनि, त पोइ थुल्हनि काठियुनि खे बि बाहि वठी वेंदी आ। मां डिॼां थो त मतां क़यामत जे ॾिहाड़े वॾा वॾा काफ़र अल्लाह ताला दोज़ख में विझे ऐं उन्हनि खे बाहि न वठे। रब त बेनियाज़ आ जे असां जहिड़ा नंढड़ा नंढड़ा सन्हड़ा सन्हड़ा ॿारड़ा बाहि खे मचाइण जे लाइ विझी दोज़ख में बाहि ॿारे ऐं उन खां पोइ उन में दोज़ख में काफ़रनि खे साड़े, त ख़ुदा खां को पुछण वारो कोन्हे। मूंखे ड्रिज थी पियो आहे त अल्लाह बेनियाज़ आ, मतां मूंखे बि रब करीम जी ज़ात इन्ही नमूने सां दोज़ख ॾे मोकिले। हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मूंखे ॿार जे ॻाल्हि ते अजब लॻो। सुबिली नंढड़ो ॿारड़ो आ, उनखे बि एहसास आ त मां अल्लाह पाक जे आॾो बेनियाज़ रब जे आॾो कमज़ोर आहियां। रब्बुल आलमीन बेनियाज़ आ, जीअं वणेसि तीअं करे। जेकॾहिं नंढड़े ॿार खे बि बाहि में विझे त खांसि पुछण वारो कोन्हे। हज़रत बायज़ीद बिस्तामी खां चीख निकिरी वई ऐं अल्लाह जो वली बेहोश थी वियो। ज़मीन ते काफ़ी टाइम बेहोश पियो हो। उन खां बाद में होश में आयो। उन ॿारड़े खे चई, अब्बा तोखे तसल्ली आ इन जे करे त नंढड़ा ॿार दोज़ख में कोन विधा वेंदा, पर तोखे शाबस आ, तो मूंखे सबक़ अहिड़ो ॾिनो आ। मूंखे इहा ॻाल्हि ज़हन में कान ही, पर तो मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि विधी आ त रब बेनियाज़ आ, यफ़अलुल्लाहु मा यशा, जीअं वणेसि तीअं करे हुन खां पुछण वारो कोन्हे को। अल्लाह जे ज़ात खां हमेशा डिॼणु घुर्जे, ख़ुदा जो ख़ौफ़ रखणु घुर्जे। जेकॾहिं इंसान ख़ुदा जो ख़ौफ़ रखंदो आ त अल्लाह जी ज़ात उनखे जहन्नम जे बाहि खां बचाए छॾींदो आ। सभई सुभान अल्लाह जो आवाज़ अचे। अञा बुलंद आवाज़ सां कुछ जागो, कुछ निंड खे फिटायो। ऐं गर्मी सर्दी एतरी आहे कान का, माशाअल्लाह अवां जे मुल्क में ख़ैर आ, असांजे मुल्क ते छिती गर्मी आ, सर्दी आ। अवां वटि माशाअल्लाह मौसम अहिड़ी का थधी कान्हे, पर थोरो ॻाल्हाईंदा हलो। सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह चओ। इंसान पाण में इनकलाब आणे मुसलमानी हैसियत सां। जेकॾहिं असां मुसलमान आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह मुसलमान आहियूं, बाबा आयो या न आयो? सुभान अल्लाह चओ ऐं चओ अल्हम्दुलिल्लाह मुसलमान आहियूं। त मुसलमान जे लाइ ज़रूरी आ त पाण खे हमेशा अल्लाह जे आॾो कमज़ोर समझे। अल्लाह ताला ताक़त वारो आ, कमज़ोर समझी पाण खे ख़ुदा खां डिॼंदो रहे। पोइ जेतिरो ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा कंदो, ओतिरो हुन जो अल्लाह से दर्जो बुलंद फरमाए छॾींदो आहे। हिकिड़ी हदीस पाक आ, रसूलुल्लाह जो फरमान आ। पाण फरमाइनि था, ही जेके जहन्नम आ उन जी वेकर, उन जो हुजुम, उन जो मुफ़ासिलो एतिरो त घणो वाजो है 7 ज़मीनूं ऐं 7 आसमान। जेकॾहिं उन्ही में अंदर उछलाए छॾजनि, तब मुझो महबूब करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमाइनि था पिया त जहन्नम अञा वॾो आ। उन में जेका बाहि बरंदी आ, उन बाहि दोज़ख वारी खां दुनिया वारी बाहि रोज़ानो 70 दफ़ा ख़ुदा जे दरगाह में दुआ ऐं सुवाल कंदी आ। हीअ दुनिया वारी बाहि त या अल्लाह मूंखे बि जहन्नम जे बाहि खां बचाए जा। अगरचे मां पाण बि बाहि आहियां, पाण बि दोज़ख जहिड़ी आहियां, पर जेका दोज़ख में बाहि आ उहा एतिरी त तेज़ आ जो मां दुनिया वारी बाहि रोज़ानो 70 भेरा
उन्हीं दोज़ख जे बाहि खां पनाह घुरंदी आहियां। नबी करीम फरमाइन था दुनिया जा दरिया, दुनिया जा बहर, दुनिया जा समुंड, दुनिया जूं नदियूं नाला, दुनिया जा बरसातूं ऐं मींह केतिरा भी वसन दोज़ख जी बाहि खे विसाए कोन सघंदा। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइन था ॿ शयूं आहिनि जेके दोज़ख खे विसाए छॾींदियूं आहिनि। घणियूं शयूं? सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह ॿुधायो त असां बि उन ते कोशिश करे अमल कयूं त जीअं असां पाण ते दोज़ख जी बाहि खे विसाए छॾियूं। नबी करीम ॿई शयूं ॿुधायूं, तव्हां जे चवंदो त ॿुधाईंदुसि। सभु त कोन था चओ, सभई हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। ॿुधायां बाबा? सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था पहिरों पहिरीं शइ आहे गुनाहगार इंसान जे अख जो पाणीअ जो कतरो जंहिंखे ॻोढ़ो चवंदा आहियूं। तव्हां छा चवंदव अख जे पाणी खे? अंज। माशाअल्लाह। मूंखे मिसाल थिया न तव्हांजे मुल्क में पर इहो लफ़्ज़ नओं ॿुधो। अंज बि चओ था, ॻोढ़ो बि चओ था। माशाअल्लाह। भला समझो त था न, ॻोढ़ो समझो था न। अरबी में उनखे चइबो दुमूउल आसी, गुनाहगार जे अखियुनि जा ॻोढ़ा। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकत फरमायो गुनाहगार जमल आधी रात जे टाइम ते अकेलाईअ में पंहिंजे गुनाहनि जो जाइज़ो वठंदो आ त मां हेॾो गुनाहगार आहियां, मूं हेतिरा गुनाह कया आहिनि, ऐं उन अल्लाह पाक जे आॾो रोई ॾींदो आ। रोवण जे टाइम ते हुन जे अखियुनि मंझां ॻोढ़ा वहंदा आहिनि। अल्लाह जी ज़ात बाबरकत जो हबीब फरमाए थो त समुंड दरिया बहर तव्हांजा दोज़ख जी बाहि विसाए कोन सघंदा, पर गुनाहगार जे अख जे ॻोढ़े हिकिड़े सां दोज़ख विसामी वेंदो आ। केॾी वॾी भलाई आहे। इंसान रोई दे ऐं अखियुनि मथां शर्मिंदगी जे करे, ख़ौफ़े ख़ुदा जे करे पाणी वहाए विझे, अल्लाह ताला जी ज़ात उन जे नी ॻोढ़े खे ज़ाया कोन थो करे। अल्लाह ताला फरमाए थो इहो मूं वटि महफूज़ आ, क़यामत जे ॾिहाड़े तुंहिंजी अखि जे ॻोढ़े खे दोज़ख में विझंदुसि, तो ते दोज़ख थधो थी वेंदो। सहाबा किराम चयो या रसूल अल्लाह ॿी कहिड़ी शइ आ? हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो ॿिए नंबर ते आ सदको। छा? सदको, खैर ऐं खैरात। जेको माण्हू साल में फसल लहंदो आ खैरात कंदो आ, वापार में नफ़ो ईंदो आ खैरात कंदो आ, का शइ हुनखे अल्लाह से बख़्त में ॾींदो आ, बचन खे खाराईंदो आ, वरी खैर खैरात कंदो आ, कहिड़े बि नमूने सां हुनखे ख़ुदा ॾींदो आ त पोइ रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जे मिलण खां पोइ अल्लाह जे रज़ा जे लाइ जेको सदको या खैर या खैरात कंदो आ, नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था भली हिकिड़ो कतरो हुजे, हिकिड़ो ज़रड़ो हुजे, अल्लाह जे राह में सदके करण वारो जॾहिं सदको कंदो आ, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन सदके जे एवज़ में जहन्नम जी बाहि खे विसाए छॾींदो आ। असांखे बि खपे त असीं हिकु त ख़ुदा जे ख़ौफ़ में रोऊं, अखियुनि मां ॻोढ़ा ई लुड़क वहायूं, ऐं ॿिए नंबर में अल्लाह साईं जेकॾहिं ॾिए थो अल्हम्दुलिल्लाह रब गंज ॾिना आहिनि
तो वरी अल्लाह जे राह में भी डिजे, सदको कजे, खैर खैरात कजे, ओड़े पाड़े गरीब मिस्कीनन जी बसार लहजे, रन ज़ाल खे, कहीं यतीम ॿार खे, कहीं मदरसे में, कहीं मस्जिद में, कहीं दीनी इदारे में अल्लाह जे राह में सदको कबो। अस्सदक़तु तुरद्दुल बला। बीबो जे सोने नबी करीम जी हदीस आ जंहिंमें रसूलुल्लाह फरमान त सदके सां तव्हां जी मुसीबत टरी वेंदी आ। तव्हां जे मुक़द्दर में, तकदीर में मुसीबत लिखियल हुई, अवां खे मुसीबत अचणी हुई, पर सदको तव्हां लाशऊरी में, बेखबरी में मिड़ई खैरात करे छॾी। कंहिंखे 5 रुपया ॾिनई, कंहिं फ़कीर खे रुपयो ॾिनी, कंहिंखे 5 रुपया ॾिनई, ईअं लाशऊरी में जेका मुसीबत तो जे मथां कड़की पई हुई उहा तो तां टरी वेंदी आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकिड़ो धोबी हो, माण्हुनि जा कपड़ा त धोंदो हो पर कपड़ा सुठा लिकाए छॾींदो हो। चङो कपड़ो आयो, पोइ कूड़ हणंदो, अदा मूंखों विञाइजी वियो, फाटी पियो, अलाए काॾे वियो, मूंखों तव्हांजो कपड़ो गुम थी वियो। हाणे माण्हू कहिड़ो जहिड़ो कंदा हाणे कपड़े लाइ, पर ॾाढी हुनजी